खरकोल ब्लॉक 2 में कम कंदड़ हबको कंपनी मकामी रहवासिन खां मुख़्तलिफ़ बहाननि ज़रिए रोज़गार खसण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। इन्हीअ सिलसिले में ब्लॉक 2 जे ॻोठ जीअंदो दर्स जे रहवासिन एज़ेड कंपनी जे मालिक ज़ुल्फ़कार दर्स खां कंपनी लेबर जो ठीको खसे वरितो आहे ऐं ठीको खसण बाद ॻोठाणे जा रहियल 1.5 करोड़ रुपया बि कंपनी ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। हबको कंपनी जी अहिड़ी ज़्यादती बाद ठेकेदार वटि कम कंदड़ 100 खां मथे ग़रीब मज़दूर बेरोज़गार थी विया आहिनि। कंपनी जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि एज़ेड कंपनी जे मालिक ज़ुल्फ़कार अली दर्स, अब्दुल हलीम दर्स, फ़तेह मोहम्मद सिद्दीक़ ऐं मज़दूरनि नारायण टिल्लू मल, वीर जी कोल्ही, क़ीमत राय जी अॻवानी में रहवासिन प्रेस क्लब आॾो हबको कंपनी जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई ऐं ख़मीस ते इस्लाम कोर्ट में धरणो हणण जो ऐलान कयो। इन्हीअ मौक़े ते ज़ुल्फ़कार दर्स चयो आहे त असां मक़ामी ऐं ब्लॉक 2 जा मुतासिर आहियूं। हबको कंपनी में आउं मुख़्तलिफ़ कमनि ते ठेकेदारी कंदो हुअसि, पर हबको कंपनी मूंखां कम खसण लाइ मुख़्तलिफ़ बहाना कंदी रही। मूं ते कूड़ा चोरी जा इल्ज़ाम लॻाया विया, केस दाख़िल कराया विया। ताज़ो कंपनी मूंखां लेबर जो ठीको खसे मनपसंदनि खे ॾेई छॾियो आहे। मुंहिंजा पैसा बि 1.5 करोड़ रोके छॾिया आहिनि। हुन चयो त इंसाफ़ न थियो त असां ईंदड़ ख़मीस ते तारीख़ी धरणो हणंदासीं ऐं एहतिजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो।